अस्सलाम वालेकुम। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। तव्हां सभिनी खे निड़ी गुज़ारिश कजे थी। असांजो हिकिड़ो दोस्त आहे अली ख़ान साखाणी चांडियो, जंहिंजी भाॼाई खे कैंसर आहे ऐं घणे अरसे खां वठी जो कुझु बि हुन वटि हुयो उन वटि ख़र्चु कयो। उहो कराची में दाख़िल आहे दाऊद अस्पताल में, ऐं हू पाण सोशल वर्कर बि आहे। घणे टाइम खां वठी, को अॼुकल्ह खां न घणे टाइम खां वठी उहो लाड़काने में रहंदो आहे। अगरि को बि माण्हू तर जो जुई जो अगरि वेंदो आहे ओॾे लाड़काने, अधु राति हुजे मधराति हुजे, ॾींहुं हुजे राति हुजे, गर्मी हुजे सर्दी हुजे, फ़ोन कंदा आहिनि हुनखे त अली ख़ान भाई असां आया आहियूं, को मरीज़ खणी आया आहियूं या कंहिं कम खां आया आहियूं, त उहो उन टाइम पहुचंदो आहे। भली राति जो कहिड़ो बि टाइम हुजे, 5-7 माण्हू वठी उते ईंदो आहे। पोइ उन्हनि खे रत जी ज़रूरत पए या ॿी का हेल्प हुजे त बि उहो कंदो आहे, उनजी मदद कंदो आहे। हुनजो कमु ई अहिड़ो आहे, उहो पाण बहितरीनु माण्हू आहे। उहा सॼे तरह जूह खे ख़बर आहे, को मां कूड़ कोन थो हणां हिन में, हर कीअं ख़बर आहे। उहो हिकु बहितरीनु माण्हू आहे अली ख़ान चांडियो, ऐं सोशल वर्कर बि आहे पाण बि। ऐं असांजा नवाबज़ादा सरदार अहमद चांडियो ऐं नवाबज़ादा बुरहान ख़ान चांडियो ॿई जेको सो MP आहिनि, त इन्हनि जी इलेक्शन में इन्हनि जी भरपूरो हिमायत कंदो आहे। ऐं जॾहिं इलेक्शन जो टाइम ईंदो आहे, पोइ नंढी इलेक्शन या वॾी हुजे त बि घर घर वञी माण्हू कढी वोट कराईंदो आहे। अॼु उनजी को सार नथो लहे। ऐं असां गुज़ारिश कंदासीं पंहिंजे सरदारनि खे त अली ख़ान चांडियो खे उनजी जेका सार लहनि ऐं उनजी हेल्प कनि। हुन वटि जो कुझु जो हुन ख़र्चु करे छॾियो, हिनमहिल ताईं हुनखे 1 करोड़ खां मथे थो ख़र्चु अचे। हाणे जा त उहो हुकूमत जे ज़रिए जेको त हुनजो इलाजु कराइनि, असांजा सरदार आहिनि, असां हुनजो राज आहियूं, त पंहिंजे राज वारनि जी सार संभाल हलनि, ॾुखे वक़्त में कमु अचनि, असांजा सरदार आहिनि। ऐं ॿी ॻाल्हि, उहो हिन जो हिकिड़ो वर्कर बि आहे। उहा त पाण खे बि हुननि खे ख़बर हूंदी, अली ख़ान चांडियो लाड़काने मशहूरु आहे। अगरि पाण हुनजी थोरी हेल्प कनि, माली मदद हुनजी कनि, या को अगरि हुकूमत जे ख़र्च ते ॿाहिरि मुल्क अगरि हुनजो इलाजु कराइनि त तमामु भलो थींदो, न्याणी जी ज़िंदगी बची पवंदी। हा, हिननि वटि एतिरा पैसा कोन्हनि जो हुनजो इलाजु ॿाहिरि मुल्क कराइनि, छो जो हिते किरोड़ ख़र्चु थो अचे। कैंसर जेको आहे तमामु मुज़ी मर्ज़ु आहे, ऐं हीअ पाण माण्हू बहितरीनु आहे, जेको हर माण्हू जे कमु ईंदो आहे, हर माण्हू जी मदद कंदो आहे। अॼु उनजी मदद करण लाइ को तयारु कोन्हे को। ऐं इलेक्शन में जेको राति ॾींहुं कोशिशि कंदो हुयो, असांजे सरदारनि खे वोट कराईंदो हुयो, त असांजा सरदार अॼु उनजी सार कोन था हलनि। असां गुज़ारिश कंदासीं सरदार अहमद चांडियो खे बि ऐं बुरहान ख़ान चांडियो खे बि त महिरबानी करे हिन जी सार हलो। हे तव्हांजो निड़ो वर्कर बि आहे ऐं तव्हांजे राज जो बि आहे, ऐं तव्हां सरदार आहियो, तव्हां वटि गंजा मालिक जो, तव्हांखे जेको हुकूमत जो पावर बि आहे। अगरि हुकूमत जे ज़रिए अगरि तव्हां हिन जी हेल्प कयो ऐं के ॿाहिरि मुल्क हिन खे मोकिलियो इलाज लाइ, या हिन जी का माली मदद कयो हिनमहिल जो, हे पाण बहितरीनु माण्हू ॾुखे टाइम में आहे, जेको पाण ॾुखे टाइम ॿियनि खे कमु ईंदो। अॼु उनजे मथां ॾुखियो टाइम आहे, त को उनखे कमु कोन थो अचे। उहो पाण ॿियनि जी मदद कंदो हुयो, अॼु उनजी को मदद कोन थो करे। असां उन्हनि वस वारे माण्हू खे चवंदासीं जेके सखी माण्हू आहिनि, पोइ असांजे मुल्क में रहनि या ॿाहिरि मुल्क में रहनि था, उन्हनि जी गुज़ारिश कंदासीं त हिन जी हेल्प कनि अली ख़ान चांडियो जी। हे पाण सोशल वर्कर आहे, हर कंहिंजी मदद करण वारो माण्हू आहे। हिन वटि जो कुझु हुयो हिन त ख़र्चु करे छॾियो। उनजो नंबर बि असां स्क्रीन ते ॾींदासीं। अगरि जेका तव्हां को हेल्प हुजे त हिन जी हेल्प कयो। हे माण्हू बहितरीनु आहे। ऐं असां पंहिंजे सरदार अहमद खे गुज़ारिश कंदासीं त पंहिंजे नंढड़े वर्करनि खे विसारे न छॾनि, हिननि जी हेल्प कनि, हिननि सां राब्तो कनि। हिननि सां जेके राति ॾींहुं भॼंदा हुया इलेक्शनुनि में, हिते ॻोठ में बि अचे माण्हुनि खे चवंदा हुया, लाड़काने बि उते ई भॼंदा हुया वोटनि में, वोटनि जे कराइण जे लाइ। अॼु उनखे सफ़ा विसारे छॾियो, उन्हनि को हाल नथा पुछनि। असांजा सरदार आहियो तव्हां हिन खां पुछा कयो। हिन मूं अली ख़ान चांडियो, हुनखे तव्हां सुञाणंदव त मां काफ़ी वीडिया बि ॾिठा हुया, जेके नवाब सरदार अहमद चांडियो ऐं बुरहान ख़ान चांडियो सां गॾु बीठो आहे अली ख़ान चांडियो जेको लाड़काने में, त अॼु उनखां को हाल पुछा नथो करे। ऐं हिन वटि त एतिरा पैसा कोन्हनि जो हुनजो इलाजु कराइनि कंहिं ॿाहिरि मुल्क में या ॿी कंहिं वॾी अस्पताल में। तक़रीबन 1 करोड़ जे लॻभॻि ख़र्चु थो अचे। असां उन्हनि वस वारे ऑफिसरनि खे बि गुज़ारिश कंदासीं, ऐं जेके सखी माण्हू आहिनि उन्हनि खे बि गुज़ारिश कंदासीं त हिन जी हेल्प कनि।
ऐं पंहिंजे सरदारनि खे बि असां गुज़ारिश कंदासीं बराए महिरबानी त हे तव्हांजे राज जा माण्हू आहिनि, तव्हांजा बचा ई आहिनि, तव्हां हिननि जी हेल्प कयो, कुझु न कुझु हिननि जी तव्हां मदद कयो, पोइ माली मदद कयो, या हुकूमत जे रस्ते ई हिन जो इलाजु करायो त बि तव्हांजी महिरबानी थींदी। हे जेके बि आहिनि चांडिया त सभु तव्हांजा बचा ई आहिनि, तव्हां ॾुखे टाइम में उन्हनि खे कमु अचो, अगरि ॾुखे टाइम में तव्हां कमु न ईंदो त ॿियो केरु हिन खे कमु ईंदो। हिकु अलाह जो सहारो हूंदो आहे, ॿियो सरदार जेके हूंदा आहिनि उहे ई ॾुखे टाइम में कमु ईंदा आहिनि। तव्हां सरदार आहियो त हिनमहिल जो अगरि तव्हां हुनजी हेल्प कयो, मालिक जो तव्हां वटि गंज आहे, तव्हां वटि हुकूमत जो पावर आहे, पर तव्हां त हुकूमत खां वधीक तव्हां जेको त सरदार आहियो, तव्हांखे उहो ई पावर सभिनि खां घणो उहो ई आहे। हुकूमत हूंदी आहे 5 साल लाइ, पर तव्हां त उमिरि सॼी लाइ सरदार आहियो। तव्हां अगरि हिन जी हेल्प कंदव, तव्हांजे राज जो माण्हू बि आहे, तव्हांजो सोशल वर्कर बि आहे, घणे टाइम खां वठी, कोई अॼुकल्ह खां न घणे टाइम खां वठी। तव्हां सभिनि दोस्तनि खे गुज़ारिश कंदा त तव्हां हिन जी हेल्प कयो। अली ख़ान सखानी चांडियो हे लाड़काणे में वेठो आहे, हिन जी भाॼाई खे कैंसर आहे, जेका कराची में अस्पताल में दाख़िल आहे घणे अरसे खां वठी। जो कुझु बि हिन वटि हुयो त उहो त सभु कुझु हिननि ख़र्चु करे छॾियो, जो ॿनी ॿारो जो कुझु बि हुयो हिननि त ख़र्चु कयो। हाणे त हिननि वटि एतिरा पैसा कोन्हनि जो की अञा कंहिं वॾी अस्पताल जा को ॿाहिरि मुल्क हुनखे मोकिले ऐं हुनजो इलाजु कराइनि। असां सरदार अहमद चांडे ऐं बुरहान खान चांडे गुज़ारिश कंदासीं बराए महिरबानी करे पंहिंजे राज वारनि जी सहार लहो, पंहिंजे नंढड़े कारकुननि जी सहार लहो ऐं उन्हनि सां राब्तो कयो, उन्हनि जी मदद कयो। तव्हां सभिनि दोस्तनि जी महिरबानी। तव्हां सभिनि दोस्तनि खे गुज़ारिश कंदासीं वधि खां वधि शेयर कजो, जीअं की सुठे सुठे माण्हुनि वटि हीअ वीडियो पहुचे ऐं कुझु न कुझु हिन जी मदद कनि, हिन जी हेल्प कनि। तव्हां सभिनि दोस्तनि जी महिरबानी। अस्सलामु अलैकुम।